हिन में वसियो, हिन में मुंहिंजी जॻह हली वई आहे। नंढड़ा बच्चा आहिनि, मुंहिंजो घरवारो मील में उहो बि गुज़ारे विया। 10-12 साल थी विया आहिनि। मूंखे वाट ख़ुदा जी मानी मिलंदी आहे जेके मुंहिंजा बच्चा खाइनि था। मुंहिंजनि जी तालीम बि एतिरी नथी थी सघे। हिकिड़ी न्याणी आहे, 2 अदड़ा आहिनि। जॻह पंहिंजी आहे पर हुन घुर त हिन महिल जेकी ठहियल हुई सो वई हली। मम्मी वसियत न आहे, महिरबानी कनि मूंखे खणाए ॾियनि, मां रन ज़ाल आहियां। जेको हाणे मींहुं वसियो आहे इन में वई आहे। अच्छा, घणा कमरा आहिनि? हिकिड़ो कमरो हो, 3 गाडरनि जो, पर ओचितो हलियो। नंढड़ा बचड़ा तव्हांजा पढ़ंदा आहिनि? न्याणी पढ़ंदी आहे सरकारी स्कूल में। बाक़ी वॾो को आदड़ो उहो मुंहिंजो न पढ़ंदो आहे, छोला धोला खपाईंदो आहे। कंहिं महिल रोज़ी थिए थी, कंहिं महिल नथी थिए, ॿार आहे। ऐं नंढो बि मुंहिंजो हाणे कोन थो वञे स्कूल वञे, अध में रहिजी आहे। मम्मी वसियत न आहे, मम्मी वसियत न आहे। तव्हांजो मुतालबो छा आहे अमा? घर ठहिराए ॾियनि, महिरबानी कनि, मदद कनि। मां रन ज़ाल आहियां, यतीम बि आहियां। तव्हांजो घर कहिड़े पासे आहे? मां 2 स्टॉप ते आहे। महिरबानी कनि, सफ़ा मां परेशान ॾाढी आहियां। जेको हुन घुर वसियत चयनि मुंहिंजी मदद कनि। मूंखे को फंड न मिलंदो आहे। मुंहिंजो घरवारो वियो, मूंखे कुझु न मिलंदो। तव्हांखे बेनज़ीर जा पैसा मिलंदा आहिनि? न भाउ, बेनज़ीर जा बि असांखे पैसा नथा मिलनि। महिरबानी कनि, असां रननि ज़ालुनि जी ॿुधनि, यतीम बच्चा मां सफ़ा बेसहारी आहियां।